नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ठारूशाह भरिसां ॻोठु अब्दुल्ला हुजण में। हितां जो रहवासी अलीशेर हुजण काफ़ी टाइम खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ऐं ॾाढो सफ़ा ग़रीब थी विया आहियूं ऐं ॾाढो ख़र्चु कयो आहे। असां मिसकिन थी विया आहियूं, ॾाढो ख़र्चु कयो आहे। असां घर जो अलाह ताला विञाए छॾियो आहे। ॿाहिरि सभिनि पंहिंजो पाण बि पाण ॿाहिरि सभिनि सम्झे सफ़ा असां ग़रीब थी विया आहियूं, मिसकिन थी विया आहियूं। असां जेकी मदद पुॼे सो असांखे कयो वञे ऐं जेको आहे सो असां इलाजु करे करे टाइम थियो आहे काफ़ी 8-7 महीने खां वठी इलाजु हले पियो थो। मज़दूर आहे जेका घर जा सॼो सामान नथा अची सघूं, जेका बि हेल्प पुॼी सघे त एतिरी के जो जवाब वठां न 15 रुपया घर में ख़र्चो कया, 15 रुपया दवा लाइ बि कोन्हनि के जेकॾहिं किरायो करे काॾे वञा। असां सभिनी जेके वस वारा भाइर आहिनि ऐं दोस्त या होम मिनिस्टर आहिनि, चीफ जस्टिस आहिनि, सभिनी खे गुज़ारिश था कयूं त असांजे हमरा खे कैंसर जो मूज़ी मर्ज़ में वरितलु आहे, उन जे लाइ कुझु कयो वञे। बराए महिरबानी करे हिन जे लाइ कुझु हेल्प कयो त असां ते महिरबानी थींदी तव्हांजी। असां हिन जे लाइ इलाज लाइ त हर वस कया न, घर जा थांवा तिफ़ा जेको बि घर में माल मता हुयो सभु साड़े करे त बि हिन जे इलाज लाइ अचा कोन आहियूं। पर हिन महिल असांखे एतिरी त घुर्ज थी वई आहे जो असां पंहिंजे हिन वेझे ईद अचणु उज़े जी ईद जे लाइ असां पंहिंजे बचनि जे लाइ ख़ुदि कपिड़ा बि नथा वठी सघूं ऐं न को ईद जे उज़े में को अहिड़ो ख़र्चु था करे सघूं, छो जो असां हिन जे लाइ उज़े जे करे पंहिंजनि जी कयूं या हिन जी कयूं। हाणे असां वस वारनि खे अर्ज़ु इहो ई था कयूं त महिरबानी करे असां ते हीअ असां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त हिन जे लाइ कुझु कयो वञे ऐं हिनखे कुझु न कुझु थियो कयो। ऐं उन खां बाद मुंहिंजे मां सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त हिन जे लाइ एतिरो कुझु कयो त हीअ पंहिंजे घर जो सिस्टम हलाए सघे ऐं पंहिंजे हिन मूज़ी मर्ज़ जी दवा करे सघे। तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हीअ काफ़ी टाइम खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। हिननि पंहिंजो जेको बि अलाह ताला खपाए इलाजु करायो आहे, पर हिन महिल ताईं बीमारीअ जे बिस्तरे ते पियो आहे। सो हिननि वस वारनि खां अपील कई आहे त जेके चूंडियल तकया नुमाइंदा आहिनि उहे हिननि जी हेल्प कनि। कैमरामैन इमदाद मजीदाणो सां गॾु अख़्तियार अली सोलंकी, काश टीवी ठारूशाह।